चूंडुनि कराची मलीर में भी माहौल गरमाए छॾियो। पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी टिकट ते क़ौमी असम्बली जे तक इन 229 ते चूंड विढ़ंदड़ उम्मीदवार कादिर बख्श कलमती पारां पावर शो करण लाइ गबोद स्टॉप बंदेचा स्टॉप खां गड्डाप सिटी ताईं वॾी रैली कढी वई। शींहं जे निशान जे झंडनि रोड रस्तनि खे सींगारे छॾियो। रैली में नियाज़ अहमद जोखियो, इरफान बलोच, मुनीर गबोल, कामरेड ईसे हमीद, गफूर गबोल समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। इंतखाबी रैली खे ख़िताब कंदे नवाज़ लीग उम्मीदवार कादिर बख्श कलमती चयो त हज़ारे माण्हुनि जी शिरकत साबित कयो आहे त मलीर वासी पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खां मायूस थी चुका आहिनि। हितां जे चूंडियल नुमाइंदनि कॾहिं बि अवामी मसइलनि ते तवजो नाहे ॾिनी। मलीर वासी कराची शहर जो हिसो हुजण बावजूदि बुनियादी इंसानी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। कादिर बख्श कलमती चयो त मुल्क जी मईशत खे संभालण लाइ नवाज़ शरीफ जो इक़्तिदार में अचणु ज़रूरी आहे। अवाम पारां चूंड मुहिम में मिलंदड़ मोट हौसला बुलंद करे छॾिया आहिनि। 8 फरवरी ते मलीर समेत सिंध जी अवाम खे ज़रदारी लीग खां निजात ॾियारी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची